खिपरो वेझो खाणी शरीफ़ में नाले वारे सूफ़ी शाइर मंठार फ़क़ीर जी 84वीं वरसी जी मुनासिबत सां तक़रीब थी, जंहिंमें वॾे तइदाद में शाइरनि, अदीबनि, लेखकनि ऐं सूफ़ी फ़नकारनि शिरकत कई। चईन अवाम ताईं माण्हुनि खे खपे त संदन रिसाला पढ़नि त उन्हनि में हिकिड़ो मोहबत जो पैगाम आहे, हिकिड़ो उन में असरु आहे। इंशाअल्लाह उन्हनि खे पढ़बो, उनखे सम्झबो, उन ते गौर कबो त इंशाअल्लाह माण्हू हिते बि कामयाबी, अॻिते बि उन जी कामयाबी। हिकिड़ा सूफ़ी शाइर हुआ, उनजे शाइरी में हक़ ऐं सच जो पैगाम आहे ऐं हर माण्हू ॿुधे थो, उनमें रूह खे सुकून मिले थो। ऐं दरवेशनि जूं इहे दरगाहूं आहिनि अॼु बि रोशनी जे आड़े में मीनार आहिनि जेके इंसानी जो दर्स ॾियनि थियूं। फ़क़ीर साईं हमेशह ज़िंदगी पूरी हक़ ऐं सच जो पैगाम ॾिनो। मंठार फ़क़ीर मख़तूम नूर रहमतुल्लाह अलैह जे सिजादा नशीन आहे, पखंदड़ी जो तालिब थियो हो ऐं संदन जेका बि रहनुमाई थी सा संदन मुर्शिदनि वटां थी। या खोड़ ऐं महिनत मोहक़िक़ माण्हू हुजनि से वेही कनि त उहो सुठो आहे। छा आहे त हिन में ॿोली, कल्चर, अखर, तजनीसल हर्फ़ी ऐं तमसील तमामु घणा इस्तेमालु कयनि। मंठार फ़क़ीर जी शाइरी सादी ॿोली मंझि, सुहिणी शाइरी अवामी ॿोली मंझि ऐं आम माण्हुनि खे सम्झे थो, अणपढ़ियल माण्हुनि खे बि सम्झे थो। उनमें पैगाम मोहबत, भाईचारे, पंहिंजाइप जो। इहा असांजी धरती जेका सूफ़ियुनि जी धरती आहे, उते जेको असांजे सूफ़ियुनि पैगाम ॾिनो आहे उहो मोहबत, अमन ऐं पंहिंजाइप जो पैगाम ॾिनो आहे। हीउ तसव्वुफ़ जो हिकिड़ो पैगाम आहे, इंसानी ज़ात जो पैगाम आहे, इंसान जी ख़िदमत कयो। ऐं जिते जिते असां दरगाहनि ते वञूं था उते असांखे इहो ई दर्स मिले थो, इंसान ज़ात सां प्यारु कयो, मोहबत कयो। वरसी तक़रीब में शरीक माण्हुनि जो चवण त सिंध वलियुनि जी सरज़मीन आहे, जिन सदाईं प्यार, मोहबत, अमन जो दर्स ॾिनो आहे ऐं हज़रत मंठार फ़क़ीर जी शाइरी में बि प्यार, मोहबत, अमन जो दर्स आहे। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।